अॼु शमन अली मीराली जो बलूची एल्बम आहे 40। वॉल्यूम लिखियल अथसि 90-35। अल्लाह थारा प्यारी टाइटल एल्बम ऐं ही ज़बरदस्त एल्बम आहे। बलोची सॉन्ग मूंखे मीराली जा सभु पसंदि आहिनि। सभ खां जेको घणो पसंदि आहे उहो आहे 27 एल्बम में बेअगिंद में हाला जानी। बेअगिंद में हाला जानी ज़बरदस्त गीत आहे। ऐं दोस्तनि जा कुझु कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। सभ खां पहिरीं कमेंट्स हूंदी आहे वहीद अमन भाउ मुंहिंजो शिकारपुर जो आहे। सुपर हिट सॉन्ग लिखियो आहे शाबान सोलंकी लिखियो आहे ऑल सॉन्ग नाइस। उन खां बाद ॿिया दोस्त बि आहिनि। उन खां बाद वरी आहे वहीद अमन लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर। शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे वीडियो नाइस। उन खां बाद ॿिया दोस्त बि आहिनि। वरी वहीद अमन लिखियो आहे बिल्कुलु वहीद। ऐं उन खां पोइ आहे नओं दोस्त आहे आबिद मंगसी साहिबु। सभु गीत हिट आहिनि। वॾी महिरबानी आबिद भाउ। उन खां बाद बादशाह अमन सोलंकी ग्रेड एल्बम 39। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे नाइस एल्बम 39। ऐं उन खां पोइ ॿिया दोस्त आहिनि। उन खां बाद वरी एहसन अमन सोलंकी लिखियो आहे ग्रेड एल्बम 39। हसन अमन महर लिखियो आहे 39 भलो आहे एल्बम। उन खां बाद दोस्त आहे हसन अमन महर एल्बम 39 भलो आहे। माशूक अहमद लिखियो आहे VIP एल्बम। ऐं कमेंट्स दोस्तनि जा कंप्लीट थी विया। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त असां हिन में कोई बि गीत शामिलु न कयो आहे वीडियो में रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे बिल्कुलु। ऐं उन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। ऐं इहो ॿुधाइणु हिकिड़ो ज़रूरी आहे हर हिकु वीडियो में, छो जो दोस्त काफ़ी ॾिसनि था वीडियो ऐं उन्हनि खे इहा ई आहे त गीत अॻिते हलंदो, पर इहो न आहे। असां इंफॉर्मेशन वीडियो ठाहिया आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि पसंदि कया आहिनि। इंशाल्लाह अव्हांखे बि पसंदि ईंदा। ऐं हीअ 40 एल्बम इलाही घटि हलियो हो, इलाही घटि, छो जो हिन में बलोची गीत आहिनि। ऐं ही माना हे स्पेशल रिलीज़ न आहे। जीअं मिसाल हिकु जाइ ते वेही करे एल्बम थींदो आहे, ईअं न आहे। ही हुतां गीत खणी करे एल्बम हिननि पूरो कयो। ख़बर न आहे छाजे करे ही एल्बम बलोची करे ठाहियूं, या वरी हिते ॿियो एल्बम थियल हुयो हिकिड़ो जेको 41 आयो ख्वाब एल्बम, उहो मतिलबु हिननि रिलीज़ न कयो। पोइ हिननि खे वही धकिड़े चयो त हीअ एल्बम जेको आहे त बलोची गीत पंहिंजा इलाही थी विया आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो एल्बम तयारु करे रखियो वञे। ऐं हीअ जेके शाइर आहिनि, हिकिड़ो बुक्ती समंदर आहे ऐं ॿियो शेर मोहम्मद जेको आहे, इन्हनि दोस्तनि सलाह कई त एल्बम असांजे माना फरमाइश ते थियो वञे। पोइ इहे 3 शाइर या चौथों बि इन्हनि में कोई शामिलु हुयो, इन्हनि जे मतिलबु ज़ोर ते इहो एल्बम करायूं, पर घटि हलियो छो जो बलोची आहे ऐं मिक्स गीत आहिनि। ऐं हिन में जेको तस्वीर लॻल आहे शमन अली जी पंहिंजी न आहे, मतिलबु हेठियों धड़ जेको आहे इहो कंहिं ॿिए जो आहे। सिर्फ़ु तस्वीर जेका मुंडी आहे इहा मीराली जी आहे। इहो स्पेशल रिलीज़ न आहे। हिन में जेके गीत आहिनि तव्हांखे ॿुधायूं, पहिरियों आहे उस्मान मरी जो कलाम आहे मई यार अथव दिलदार अथव। ऐं उन खां पोइ आहे मन जोगी खुदाओ जेको 18 एल्बम में आहे, उहो गीत आहे हिन में। ऐं उन खां पोइ अथई इश्का मां जानी फ़क़ीर, ज़बरदस्त गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे जेको 19 एल्बम में आहे मुंहिंजे ख़्याल में मोरण अथई मुरादां। ऐं उन खां पोइ आहे 27 एल्बम जो गीत आहे बेअगिंद में हाला जानी। उन खां पोइ आहे 28 एल्बम जो एजाज़ जखराणी जो धमाल आहे लाल सेवाणी में लाया वाह जो धमाल आया। उन खां पोइ आहे वरी जल्द ब्याह मई जानी 22 एल्बम जो। उन खां पोइ अल्लाह थारा प्यारी 24 एल्बम जो। ऐं उन खां पोइ आहे ठही गो भजिया मंद जुज़ा मां तूं वञे थो मूंखे वठी हल 33 एल्बम जो। उन खां पोइ आहे दिलगुशी मई हमें 23 एल्बम जो आहे। एल्बम कंप्लीट थी चुको। तव्हांखे कीअं लॻो